अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम पिन पॉइंट सां गॾु मां आहियां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, पूरे मुल्क में हिन वक़्तु जेका सैलाब वारी सूरत हाल आहे उन जूं तबाहकारियूं जारी आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेका सिंध में बरसात ऐं सैलाब तबाही मचाई आहे उन जी मिसाल पाकिस्तान जी तारीख़ में असांखे नथी मिले। हिन वक़्तु तक़रीबन 3.25 करोड़ माण्हू जेके आहिनि उहे हिन सैलाब खां मुतासिर थिया आहिनि सिंध में ऐं उनखां पोइ केतिरा ई माण्हू हिन वक़्तु बि दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुकूमती मशीनरी कामोरा मुकम्मल तौर ते उन्हनि खे रिलीफ फराहम करण में नाकाम नज़र पिया अचनि। 14 सालनि ताईं सिंध में हुकूमत करण वारी पाकिस्तान पीपल्स पार्टी रुगो ठल्ला दावा पई करे, पर हिन वक़्त ताईं डिलीवरी कुझु बि न थी आहे। एक वफाकी वज़ीर जिन जो ताल्लुक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी से है, उनजो बयान है अखबार में तो पाकिस्तान पीपल्स पार्टी मुतासरीन ते अरबें रुपया खर्च करे चुकी है। सवाल यो है तो ये अरबें रुपया आखिर खर्च किथे थिया आहिनि, कंहिं वटि थिया आहिनि, कंहिं प्रोसेस में थिया आहिनि, छा जेको आहे उन्हनि खे ॾिनो वियो आहे। असां ॾिसूं था त रिलीफ कैंपनि में का सहूलत मौजूद ना है, खाद खुराक मौजूद ना है, सेहत जूं सहूलतूं मौजूद ना आहिनि, पीअण जो साफ़ पानी मौजूद ना है। केतिरा ई माण्हू बीमारी विगे फोत थियण शुरू थी विया आहिनि। कैंपनि में का बि सहूलत मौजूद ना है त पोइ आख़िर इहे अरबें रुपया ख़र्च कीअं थिया आहिनि। छा 2010 ऐं 2011 वारी बोर्ड में मिलियल जेको फंड हुयो उन सां जेको हशर थियो, हिन 2022 वारे जेको मिलियल फंड आहे उन सां बि पाकिस्तान पीपल्स पार्टी साॻियो हशर करणु चाहे थी। छा पाकिस्तान पीपल्स पार्टी शफ़ाफ़ तरीक़े सां फंड अवाम ताईं ऐं हक़दारनि ताईं पहुचाईंदी? छा इहे जेके मुतासिर थिया आहिनि इहे पंहिंजनि घरनि में वापसी जल्द इन्हनि जी मुमकिन आहे? छा इन्हनि सभिनी खे हुकूमत घर ठाराइण में हेल्प करे सघे थी? छा जेको फसल आहे सियारे जी मौसम में जेका कणक पोखाई थींदी आहे उहा पंहिंजे टाइम ते थी सघंदी या न थी सघंदी? हिन वक़्तु मुख़्तलिफ़ इलाक़नि में पाण ॾिसूं पिया त पाणी बीठल आहे। पाणी निकाल न थियण जी मेन वजह हिकिड़े हल्के जो MPA ॿिए हल्के जे MPA सां इख़्तिलाफ़ में आहे। असां ॾिठोसीं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जॾहिं कंबर शहदाद कोट जे दौरे ते मौजूदु हुयो त उन वक़्तु वज़ीर आला सिंध मुराद अली शाह सां MPA मीर नादिर मक्सी इख़्तिलाफ़ कंदे असांखे नज़र आयो त जेकॾहिं इहो पाणी निकाल न पियो थिए त उन जी हिकिड़ी वजह मुराद अली शाह आहे। ॿी वजह मंचर डंड जो पाणी निकाल न थियो, उन में बि मुराद अली शाह रुकावट बणियो रहियो ऐं उहो न पिए चाहियो त हुनजो हल्को जेको आहे उहो पाणी में ॿुॾे। उन करे दादू डिस्ट्रिक्ट हिन वक़्तु बि मुकम्मल तौर ख़तरे में आहे। खैरपुर नाथन शाह ॿुॾी वियो, जोही मेहर जी सूरत हाल ख़तरनाक आहे। उनखां पोइ अॼु जी सूरत हाल इहा आहे त दादू में इहे अफ़वाह मौजूद आहिनि, हिन वक़्तु बि अफ़वाह गर्दिश करे रहिया आहिनि त दादू ज़िले खे ख़तरो आहे ऐं कंहिं टाइम बि DC दादू नोटिफिकेशन जारी करे ऐं ख़ामोश तमाशाई बणिजी वेही रहंदो त दादू शहर खे ख़ाली कयो, दादू खे ख़तरो वधी वियो आहे। भान सईदाबाद जी सूरत हाल इहा आहे त कल ताईं उन शहर खे को ख़तरो न हुयो। हिन वक़्तु भान सईदाबाद तक़रीबन ख़ाली थी चुको आहे इन ख़ौफ़ करे त उते कंहिं वक़्तु बि पाणी दाख़िल थी सघे थो ऐं उन्हनि खे हुकूमत या कामोरा के बि सहूलतूं ॾियण में मुकम्मल तौर ते नाकाम रहंदा। जेकॾहिं दादू ऐं भान सईदाबाद जी ॻाल्हि कजे त हिन वक़्तु इन्हनि ॿिन्ही शहरनि खे चारो तरफ़ पाणी आहे। जेकॾहिं मुश्किल वक़्तु जेको अचे थो त इन्हनि खे अलर्ट जारी थियनि था त निकिरी वञो, त हू आख़िर काॾे वेंदा, ट्रांसपोर्टेशन किथां आणींदा ऐं ट्रांसपोर्टेशन जेकॾहिं मिलंदी बि त उहे किराया जेके ॿीण ऐं टीण ते वरिता वेंदा आहिनि उन्हनि खे कंट्रोल केरु कंदो? इन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं। मूंसां सीनियर सहाफ़ी तजिया निगार मौजूद आहिनि इस्लामाबाद मां। जावेद सुमरो साहब मूंसां गॾु मौजूद हूंदो, सीनियर सहाफ़ी तजिया निगार। जावेद साहब वॾी महिरबानी अवां जी। हैदराबाद मां इज़हार सुमरो साहब असां सां गॾु मौजूद आहिनि, सीनियर सहाफ़ी तजिया निगार। इज़हार साहब अवां जी वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। कोयटा मां असां सां गॾु जावेद लांघा साहब मौजूद हूंदा, पाण सीनियर सहाफ़ी तजिया निगार आहिनि। जावेद लांघा साहब अवां जी बि वॾी महिरबानी। सभ खां पहिरियां जावेद सुमरो साहब मूंखे इहो ॿुधाइजो त 2010 जी तबाही असां सभिनी ॾिठीसीं। 2010 खां पोइ हिन वक़्तु ताईं
जेका तबाही थी आहे। पाण इन सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। इस्लामाबाद मां जावेद सुमरो साहब सीनियर सहाफ़ी तजिया निगार असां सां गॾु लाइन ते मौजूद आहिनि। जावेद सुमरो साहब वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। हैदराबाद मां इज़हार सुमरो साहब असां सां गॾु मौजूद हूंदा, सीनियर सहाफ़ी तजिया निगार आहिनि। ऐं कोयटा मां जावेद लांगा साहब असां सां गॾु मौजूद हूंदा, सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार। इज़हार सुमरो, जावेद लांगा साहब, अवां ॿिन्ही जी बि वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। जावेद सुमरो साहब, सब खां पहिरियां मां अवां जे साम्हूं हिकु सवाल थो रखां त 2010-11 जी तबाही असां ॾिठीसीं, ॿोॾि जे करे ई थी। वरी तक़रीबन 11-12 सालनि खां पोइ साॻियो जेको आहे उहो स्पेल जेको आहे मानसून वारो 10-12 सालनि खां पोइ सिंध में आयो आहे ऐं साॻी तरह जी तबाही असां हिकु दफ़ो ॿीहर पिया ॾिसूं। छा अवां सम्झो था त असांजा ही जेके हुक्मरान आहिनि उहे वफ़ाक़ में हुजनि या सिंध में हुजनि, अवां खे लॻे थो त इहे हाणे इन तबाही खां पोइ का प्रॉपर प्लैनिंग कंदा त जीअं ईंदड़ ॾींहनि में अहिड़े क़िस्म जी का तबाही न थी सघे? वॾी महिरबानी इशफाक भाउ तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में घुरायो। तव्हांजे सवाल जे जवाब में मां इहो चवंदुसि 2010 वारो जेको सैलाब हुयो उहो सिर्फ़ु दरियाउनि जे अंदरि जेको पाणी मौजूदु हो उन जो सैलाब हुयो। हिन भेरे जेको असांखे मौसमियात खाते वारनि पहिरियों खां ई इहो आगाह कयो त पाकिस्तान जे अंदरि ख़ासि तौर ते सिंध सॼी समूरी सिंध अंदरि जेको बारिशुनि जो सिलसिलो आहे बरसातुनि जो, उहो माज़ीअ जे भेट में 200 खां 300 सैकड़ो वधीक हूंदो। इन पेशनगोईअ जे बावजूदि असांजी सूबाई हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे, उन्हनि के बि अमली उपाउ न वरिता ऐं उन अमली उपाउ न वठण सबबि असां इहो ॾिठोसीं त असांजी मतिलबु केतिरे हद ताईं जेको आहे सो पूरी समूरी सिंध खे नुक़सानु पहुतो। ऐं उन जे बावजूदि बि असां इहो ॾिठोसीं त जॾहिं जीअं 1 खां 2 ॾींहं कम से कम 3 खां 4 ॾींहं असांजे शहर शिकारपुर में जंहिं तरीक़े सां मुसलसल बारिश रही, उन बावजूदि बि को बि सरकारी एहलकार, इवन इहो सरकारी एहलकार त वीचारा मतिलबु मुलाज़िम आहिनि सरकार जा, को बि असांखे चूंडियल नुमाइंदो असांखे नज़र न आयो, सवाइ फेसबुक ते ट्विटर ते उन्हनि जा जेके हिमायती आहिनि असांखे उहे नज़र आया। आख़िर में जॾहिं बिल्कुलु बारिश वग़ैरह ख़तमु थी त उन खां पोइ असांखे सियासी नुमाइंदा, ख़ासि तौर ते उहे चूंडियल नुमाइंदा असांखे नज़र आया। ज़रूरत इन ॻाल्हि जी उन वक़्तु हुई जॾहिं 2010 में इहो सैलाब आयो त उन खां पोइ 10 साल असांखे 11 साल जेको वॾो अरसो मिलियो आहे, उन अरसे दौरान असांखे मुकमल तौर सां हिकिड़ी इन क़िस्म जी आफ़तुनि खां बचण जे लाइ जेको आहे सो अमली उपाउ वरिता वञनि हा। पर मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए उहा वफ़ाक़ी हुकूमत हुजे ऐं उहा सूबाई हुकूमत हुजे, उन वक़्तु जॾहिं उहो वक़्तु गुज़री वियो त उन शइ खे यादि कयो। ऐं हाणे बि मूंखे इहो ई थो लॻे जंहिं हिसाब सां त उहो इहो इन शइ खे वक़्तु गुज़री वेंदो ऐं उन्हनि खे सिर्फ़ु इहा ई शइ नज़र ईंदी त ॿाहिरां इमदाद केतिरी थी अचे, रक़म केतिरी थी अचे। जीअं अॼु असां वटि हिते इस्लामाबाद में सुबुह जो गॾियल क़ौमुनि जे इदारे जो जेको जनरल सेक्रेटरी आहे उन सुबुह असां कल्ह हिते लैंड कयो, इस्लामाबाद में हू रहियो ऐं अॼु हुनखे सिंध समूरी ऐं इन खां अलावा सैलाब सटियल इलाइक़ा जेके आहिनि बलोचिस्तान जा, उन्हनि जो दौरो करायो पियो वञे। उन्हनि में बि असां जेकॾहिं ॾिसूं त उते बि असांखे इहो जेको जनरल सेक्रेटरी आयो आहे गॾियल क़ौमुनि जे इदारे जो, उहो बि हिते सिर्फ़ु इन ई शइ खे ॾिसी रहियो आहे त इहा तबाही कहिड़े तरीक़े सां थी आहे। बेशक उनखे तव्हां फिज़ाई जाइज़ो वठरायो या उनखे तव्हां ज़मीनी जाइज़ो वठरायो, पर हक़ीक़त इहा आहे त असांजे मुल्क जे अंदरि उहे वफ़ाक़ी हुकूमत हुजे, सूबाई हुकूमतूं हुजनि, उहे इन क़िस्म जी आफ़तुनि खे न ॾियण लाइ या पंहिंजा ई पाण खे बचाइण जे लाइ को बि अमली उपाउ नथी वठनि। उन जो मिसाल असां हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियूं। इज़हार सुमरो साहब, हाणे मां अव्हां खां इहो सवाल रखंदुमि त जीअं जावेद साहब ॻाल्हि कई त 2010 वारी जेका ॿोॾि हुई उहा दरिया जे करे ॿोॾि आई, पर 2011 वारी जेका ॿोॾि आई हुई असां वटि उहा ख़ालिसतन बरसाति जे करे हुई। बरसाति पई, LBOD जेको हुयो सिस्टम असां वटि मौजूदु आहे, उन तबाही कई। छा 2010 खां पोइ जेको असां वटि ॿोॾि आई, दरिया में पाणी आयो, उनखे कट ॾियणा पिया, छा उहे कट असां बंदि जेके मज़बूत कया? बिल्कुलु बि न कया। 2010 में बि दादू जी साॻी सूरत हाल हुई, 2011 में बि साॻी सूरत हाल आहे। 2011 में LBOD तबाही मचाई, छा 2011 खां 2022 ताईं इन्हनि 11 सालनि में असां LBOD खे एक्सटेंड कयो, छा उनखे मज़बूत कयो त जीअं ॿीहर इहा तबाही न मचे? त LBOD मुख़्तलिफ़ शहरनि खे ॿोड़ियो आहे, हिन वक़्तु बि ॿोड़े पियो, त अव्हां नथा सम्झो त इन में कुदरती आफ़त सम्झण खां वधीक नाअहली ऐं नालाइकी हुक्मराननि जी आहे जिन्हनि इन ते कमु न कयो आहे, ऐं उहो लॻे थो अव्हां खे त ईंदड़ सालनि में उहे वधीक कमु कंदा ऐं अहिड़ी आफ़त असां ते ॿीहर कोन ईंदी? ॾिसो, ही जेका ॻाल्हि करियो था
असल में अव्हांजे सवाल में ई जवाब मौजूद आहे। जेके अव्हां सवाल उथारिया आहिनि, जेकॾहिं इन्हनि सवालनि जा जवाब ही हुकूमतूं ॻोल्हे वठनि हा गुज़िरियल 2 ॾहाकनि जे अंदरि, त शायदि एॾी वॾी तबाही न अचे हा। गुज़िरियल 2 ॾहाकनि में वॾो टाइम पीपुल्स पार्टी जी हुकूमत रही आहे 14 सालनि ताईं, ऐं अंग अखर ॿुधाइनि था त रुॻो हिन मालियाती साल जो जेको इरिगेशन जो बजट आहे उहो 60 अरब रुपयनि खां मथे जो आहे। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त इहो बजट कारे थो वञे। हिन में जेका खाटी थियणु खपे दरिया जे वहिकिरे खे वधाइण जे लाइ, उहा थी आहे या न थी आहे। वाहन जी सफ़ाई थी आहे या न थी, छाकाणि त इहे जेका थी वञे हुनजे वहिकिरे में बणिजे। इन करे इहो ज़रूरी हूंदो आहे त इहो सफ़ाई वारो अमल कजे। उन खां पोइ का स्टडी थी आहे पोइ उन खां पोइ, यानी कि 2010 खे अगरि असां बेंच मार्क बणायूं त हींअर पाण 12 साल पोइ जी ॻाल्हि पिया करियूं, त छा 12 सालनि जे अंदरि का अहिड़ी वॾी रिसर्च या का रिपोर्ट ठाही वई जंहिंमें वाज़े तौर ते का हिकमत अमली साम्हूं आई त कहिड़ी रीत मुस्तक़बिल में सिंधु दरिया जे साॼे खाॿे पासे सिंध जा जेके बि शहर हमेशह ॿोॾुनि ऐं बरसातुनि जे ख़तरे में अचनि था उन्हनि खे बचाए सघिजे थो। छा इन जे हवाले सां का हिकमत अमली साम्हूं आई? ऐं टेक्निकल पोई बोर्ड जे दौर में बि पीपुल्स पार्टी जी हुकूमत हुई ऐं हींअर बि पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे। हींअर पाणी जो वज़ीर जेको वफ़ाक़ जो आहे उहो बि पीपुल्स पार्टी जो आहे। तंहिंजे करे मजमूई ज़िम्मेदारी पीपुल्स पार्टी ते अचे थी। बाक़ी जेतिरे क़दुरु अव्हां चओ था त उन्हनि माण्हुनि जी कहिड़ी ख़िदमत कई आहे, मदद कई, उन्हनि का बि छाकाणि त उहो हुननि शुरू में ई ॿुधाए छॾियो त असां का उमेद रखिजो बि न। छाकाणि त हिननि जा जेके अरबपति ऐं खरबपति आहिनि उहे बि चवनि पिया त असां ते ख़ाली आहिनि, तव्हांजी का बि मदद नथा करे सघूं। असल में हू छो पिया चवनि, इहो सवाल अहम आहे। हू इन करे पिया चवनि त हू ॿिनि टिनि कमनि सां लॻल हुआ। नंबर 1, पंहिंजनि इलाइक़नि में पंहिंजूं ज़मीनूं, जागीरूं, बंगला ऐं इहे रहाइशूं पहुचाइण में महफ़ूज़ हुआ, ऐं उनजे लाइ पोइ रिंग बंद ॾेई पंहिंजूं ज़मीनूं ऐं प्रॉपर्टियूं बचाईंदा रहिया ऐं ॿियनि जूं ज़मीनूं ॻोठ ऐं वाहण ऐं वस्तियूं ॿोड़ींदा रहिया। इहा दांह आउं नथो करियां, इहा सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आम मिसकीन बेपोच माण्हू पिया कनि। ॿिए कहिड़े कम सां लॻल हुआ? ॿिए इन कम सां लॻल हुआ, इहा बि दांह माण्हू था कनि त जेको इमदादी सामान अचे पियो, पोइ टेंट खां वठी मच्छरदानीअ ताईं उहो सॼो सामान गुदामनि में लिकाइण में मसरूफ़ हुआ। ऐं टे कहिड़े कम सां मसरूफ़ हुआ त फैमिलीज़ खे कराची में इवन मुल्क खां ॿाहिरि महफ़ूज़ करण में मसरूफ़ हुआ। तंहिंजे करे ज़ाहिरी आहे उन्हनि खे टाइम ई न हो त ग़रीबनि मिसकीननि जी का वावर कनि, का मदद कनि। जी जावेद लांगा साहब, बलोचिस्तान में बि असां ॾिठोसीं त वॾी तबाही आई। सिंध में बि जेका आहे हिन वक़्त ताईं अञा उहा तबाही जा मंज़र ऐं तबाहकारियूं जेके आहिनि जारी आहिनि। किथे कट लॻनि पिया, किथे हथरादू कट लॻाया पिया वञनि। त ॿुधाइजो त हिन वक़्तु अव्हां बलोचिस्तान जी तबाही ऐं सिंध जी तबाही खे जेकॾहिं कंपेयर कयो त वधीक नुक़सानु कंहिंखे थियो आहे? छा बलोचिस्तान में वधीक तबाही थी आहे या सिंध में वधीक तबाही थी आहे? जेकॾहिं सिंध में वधीक तबाही थी आहे ऐं बलोचिस्तान में घटि थी आहे त उन जा कारण अव्हांखे छा था लॻनि? महिरबानी दोस्तनि बहितरीन ॻाल्हायो आहे। असल में बलूचिस्तान में जेका तबाही आई आहे उनजा जेके कारण आहिनि उहे जेका क्लाइमेट चेंज आहे या जहिड़ी सिंध में बरसाति थी आहे उन खां बिना मुख़्तलिफ़ कोन्हनि। हिकिड़ो वॾो इंडिकेटर जेको असांजे इन लाइ दलील बि आहे, असांजी ॻाल्हि लाइ जेका घटि में घटि मां ज़ाती तौर ते सम्झां थो त क्लाइमेट चेंज जे करे जेका अनप्रेसिडेंट आहे, जेका बरसाति थी आहे, तबाही थी आहे, उहो वॾे में वॾो सबबु क्लाइमेट चेंज आहे। कोयटा जेको बलूचिस्तान जो कैपिटल आहे या जेके सर्द इलाइक़ा आहिनि बलूचिस्तान जा, कोयटा समेत जीअं कलात आहे, मस्तूंग आहे या कुझु पश्तून इलाइक़ा आहिनि, पशीन आहे, इहे इलाइक़ा रिवायती तौर जेको मॉनसून सिस्टम आहे असांजी रीजन जो उनजो हिसो न आहे। इन्हनि खे जेका ईरानियन प्लेटूं जो हिसो सम्झो वेंदो आहे। ऐं इन्हनि में जेके बरसातूं आहिनि उहो सियारे जे आख़िर में यानी मार्च जे महीने में, सॼो मार्च तव्हां चई सघो था, कॾहिं करे कोई बरसातूं मार्च खां टपी पवंदियूं आहिनि, अप्रैल ताईं हलंदियूं आहिनि। यानी बहार में इहा बरसाति थींदी आहे जंहिंखे सर्दियुनि जी बरसाति चवंदा आहिनि। इहा ई लाइफ लाइन आहे इन्हनि सभिनी इलाइक़नि जी
जिते बर्फ़ ऐं इहो पाणी जेकी जेका वाटर लेवल वधाईंदो आहे ऐं तक़रीबन जेका इरिगेशन थींदी आहे। हिन भेरे इन सॼे इलाइक़े में उहो मॉनसून काहे पियो जेको कॾहिं बल्कि जेका 300-400 साल अंग्रेज़नि जी जेका रिटर्न हिस्ट्री आहे ऐं गज़ेटियर जेको उन्हनि लिखिया या हिते जेको रिकॉर्डेड हिस्ट्री आहे उनमें बलूचिस्तान जे कैपिटल कोटा समेत उन थधनि इलाइक़नि में कॾहिं बि एतिरी बरसाति ऐं एतिरा मिलीमीटर बरसाति जेका आहे उहा न थी आहे। त माना तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त जेको अनप्रेसिडेंटेड जेका बरसाति आहे हुनजो वॾो सबबु जेको आहे उहो क्लाइमेट चेंज आहे। कोटा में शहर में ऐं वैली में 48 कलाक बरसाति पवणु ऐं उहे समूरियूं नदी नाला ऐं पहाड़ी जेको नयूं आहिनि वही अचनि जेके सालनि सदियुनि ताईं जंहिंजो को जेको नालो निशान ई कोन हुओ, उते आबादियूं कॉलोनियूं शॉपिंग प्लाज़ा ख़बर न आहे छा छा ठही वियो, उतां उहे निकिरी पियूं ज़मीनूं फाड़े। तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो कि केॾी अनप्रेसिडेंटेड इहो सभु सबबु जेको आहे उहो पंहिंजी जाइ ते रिकग्नाइज़ आहे। सिंध में बि ईअं आहे ऐं 10 साल अॻु में खां वठी इहे ॻाल्हियूं साइंसदाननि चयूं पियूं त क्लाइमेट चेंज थिए थी पर असां जहिड़ा मुल्कनि कतई तौर न सम्झी वियो त उनजो सॼो जेको आहे नुक़सानु असांखे ईंदो। हालांकि अक़ली बुनियादनि ते जेकॾहिं जेके पाकिस्तान जा साइंस ऐं वेदर ऐं जेको इकोलॉजी इन सां रिलेटेड जेके इदारनि में सम्झणु घुरिजे हा त असांजे पाड़े में 2 वॾा मुल्क आहिनि, हिकिड़ो हिंदुस्तान आहे ऐं हिकिड़ो चीन आहे। इहे ग्लोबल जेको पॉल्यूशन आहे ऐं जेको आहे ओनियन ऑफ कार्बन आहे ग्रीन हाउस आहे उनजा तमामु वॾा कंट्रीब्यूटर आहिनि, छाकाणि कि चीन खां पोइ हिंदुस्तान बि इंडस्ट्रियलाइज़ेशन तमामु घणी थिए थी जिते कोल खां वठी जेको फॉसिल फ्यूल आहे उनजो जेको इस्तेमालु थिए थो। चाइना त तमामु वॾनि उन्हनि जेको आहे सो बल्कि तव्हां कल्पर्स में खे शामिलु कयो जेके ग्लोबली 2 टॉप मुल्क आहिनि, अमेरिका ऐं चाइना उन में शामिलु आहिनि। ऐं 2021 में जेका आख़िरी कॉन्फ्रेंस थी समिट थी क्लाइमेट ते उन में इन 2 मुल्कनि जेको आहे कमिट कयो हो, एग्री कयो हो माहिरनि त वॾी तबाही अचे थी, असां $1 बिलियन जो फंड था काइम कयूं, जेके बि मुल्क धरती ते मुतासिर थींदा असां उन्हनि जी मदद कंदासीं। अॼु जीअं यूनाइटेड नेशन जो सेक्रेटरी जनरल आयो आहे मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि असांजी हुकूमती सतह ते इहा शइ उथारणु घुरिजे आहे त पाकिस्तान जेको खितो आहे या पाकिस्तान जेके सिक्योर थो करे उहो सॼी ग्लोबल जेका वार्मिंग आहे उन में 0.1% कंट्रीब्यूटर न आहे। त पोइ एॾी वॾी तबाही जेका हाणे एस्टेब्लिश थी वई क्लाइमेट चेंज जे करे आहे उन में उहा दुनिया जेका हुनजो सबबु आहे उहा छा थी कंट्रीब्यूट करे। थियणु तीअं घुरिबो हो त असांजी हुकूमतूं जेके आहिनि वफ़ाक़ी सूबाई सभई जेका हुनखे अपील कंदा हुआ त जेके मुल्क ज़िम्मेवार आहिनि जन कमिटमेंट कई हुई हाणे हिन तबाही जी कंपनसेशन करिणो आहे, या त असांजा जेके कर्ज़ आहिनि उन जी सूरत में रिलैक्सेशन ॾियनि या एतिरी इमदाद ॾियनि जो असांजो जेको 50 सालनि जो इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो सॼो तबाह थी वियो आहे उनखे रिबिल्ड करे सघूं। त मुंहिंजे ख़्याल में हुन अपॉर्चुनिटी खे हुकूमतुनि में करेज बि कान्हे का, पॉलिटिकल विल बि कान्हे का, कमज़ोर हुकूमतूं आहिनि ऐं असांजी डिवाइडेड जेका सोसाइटी आहे हर सतह ते उहा हिनखे कैपिटलाइज़ न करे सघंदी, इहो शायदि वॾो सुवालु आहे। त बाक़ी इहो आहे त मैग्नीट्यूड तबाही जो एतिरो आहे जो हुन अफ़रा तफ़री पैदा कई आहे, तमामु घणा आवाज़ अचनि पिया ऐं सेल्फ कैशिंग आहे जंहिंमें हुकूमतुनि ते माण्हू ग्रुप्स हिक ॿिए खे जेको आहे ज़िम्मेवार करार था ॾियनि पिया ऐं हाश टैग जो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको सोशल मीडिया ते बि आहे ऐं जेका पॉपुलर मीडिया आहे उन ते बि आहे, लिखियुनि में बि आहे। मुंहिंजे ख़्याल में हाणे जेको तबाही उहा अची वई आहे, हाणे सैनिटी प्रिवेल करणु घुरिजे, असेसमेंट करणु घुरिजे त हिन नुक़सान जी जेका जो काथो केतिरो आहे ऐं माण्हू बहाल कीअं थींदा ऐं हेॾो वॾो जेको गैरमामूली नुक़सानु आहे ऐं मुस्तक़बिल में जेको चैलेंज आहे वेदर जो या जेके ख़ुशहाली जो या बोर बोरा जो इनखे कीअं मोड़ ॾेई सघिबो ऐं इहे असां वटि जेके गिवन सर्कमस्टेंसिस जंहिंमें न का सूबाई हुकूमत जी कैपेसिटी आहे, न कोई प्रोविंशियल जी आहे, न एनडीए में कमु करण जी सलाहियत थो रखे, न पीडीए में कमु करण जी सलाहियत थो रखे, न डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट, न सूबाई हुकूमतूं। त मुंहिंजे ख़्याल में सभ खां वॾो हींअर चैलेंज इहो आहे। ज़ाहिर आहे हर डिज़ास्टर हर क़िस्म जी तब्दीलियूं पॉलिटिकल सोशो इकनॉमिकल उहो रीशेप कंदो आहे ऐं हीउ तमामु वॾो डिज़ास्टर आहे जंहिंमां तमामु घणियूं जेके आहिनि उहे सियासी माशी समाजी माशरती ऐं इन्हनि सोच जी धाराउनि जी जेके आहिनि उहे तब्दीलियूं ईंदियूं ऐं उन पासे वञणु घुरिजे। जेके पॉज़िटिव सोर्सिस आहिनि उहे पंहिंजो इनपुट जेको आहे हाणे उन्हनि में विझणु घुरिजे वञनि। बिल्कुलु सही था चओ जावेद लांघा साहब, छाकाणि त जॾहिं ही तबाही आई आहे क्लाइमेट चेंज जे हवाले सां त उन सां जीअं जावेद लांघा साहब ॻाल्हि कई त पॉलिटिकली सोशो इकोनॉमिकली जेके आहिनि घणियूं तब्दीलियूं अची सघनि थियूं।
टे सीनियर तजिया निगार असां सां गॾु मौजूदु आहिनि। पाण ॻाल्हायूं पिया प्रोग्राम में त छा इहा जेका प्रोग्राम में ब्रेक खां पोइ पाण ॻाल्हाईंदासीं त इहा जेका क्लाइमेट चेंज जे करे तब्दीली आहे इन सां छा पाकिस्तान जो जेको सियासी जेको आहे हिकु पाकिस्तान में त हिकु सियासत वॾेरा कंदा रहंदा आहिनि जेके हिन वक़्तु बि सिंध में हुक्मरान आहिनि, छा इन में का तब्दीली ईंदी? को नौजवान असांजो पढ़ियल लिखियल नौजवान उहो अॻिते निकिरी करे इन्हनि खे रिप्लेस करे सघे थो? इहो जेका तब्दीली आहे या तबाही आहे, जीअं चवंदा आहिनि त जॾहिं बि को ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त उन मां केतिरियूं ई जेके आहिनि अपॉर्चुनिटीज़ जेके आहिनि उहे निकिरी साम्हूं ईंदियूं आहिनि। त छा सिंध जे लाइ ऐं उन्हनि इलाइक़नि में जिथे तबाही आई आहे, छा उते इन जेका कावड़ आहे इन कावड़ खे असां सियासी तौर ते इस्तेमालु करे का तब्दीली आणे सघूं था या न? इन हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं। ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो। असीं प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार पाण ॻाल्हायूं पिया त ॿोॾि जी तबाहकारियुनि खां पोइ हिन वक़्तु अपॉर्चुनिटीज़ छा आहिनि, छाकाणि त असां 14 साल ताईं हुकूमत कंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾिठो आहे त जॾहिं बि मुश्किल वक़्तु ईंदो आहे उहे परफॉर्म नाहिनि कंदा। आम जेका ज़िंदगी आहे उन में बि असां ॾिठो आहे, रूटीन में बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी का परफॉर्मेंस एतिरी बहितर न रही आहे जीअं ॿियनि सूबनि में रही आहे, छाकाणि त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुसलसल 14 सालनि ताईं सिंध ते हुकूमत कई आहे। पर उनखां पोइ बि पाकिस्तान पीपल्स पार्टी 2010-11 जी तबाही खां पोइ कुझु बि न सिखियो आहे। सवाल जावेद सुमरो साहब अवां जे साम्हूं मुंहिंजो इहो आहे त छा एॾी वॾी तबाही खां पोइ छा सिंध में अवां का तब्दीली ॾिसो पिया सियासी तौर ते? छाकाणि त हिन वक़्तु सिंध में तमामु घणी कावड़ जेका आहे उहा मौजूदु आहे हुक्मरान पार्टी ख़िलाफ़। अवां सम्झो था त ईंदड़ इलेक्शन में इहा कावड़ जेका आहे असांखे वोट जे ज़रिए का तब्दीली आणींदे नज़र ईंदी? नौजवान तबिको जेको आहे उहो अॻिते निकिरी इलेक्शन में हिसो वठंदो ऐं को कामयाबु थींदो, या अव्हां खे लॻे थो त न इहे ई हुक्मरान जेके आहिनि ईंदड़ 5 सालनि ताईं वधीक हुकूमत कंदा सिंध ते? सवाल जे उहे ई तव्हांजे सवाल जे जवाब में मां इहो ज़रूरु चवंदुसि त असांजा जेके हिन वक़्तु सूरत हाल आहे सिंध जे अंदरि, ख़ासि तौर ते बारिश सबबु थींदड़ जेके नुक़सान आहिनि उन में मूंखे सोशल मीडिया ते हिकिड़ी वॾी तमामु सुठी पॉज़िटिव जेका नौजवाननि जे अंदरि जेके सोशल मीडिया यूज़ कंदड़ नौजवान आहिनि उन्हनि में पॉज़िटिव सोच नज़र आई आहे त हू चाहिनि था त पंहिंजे सूबे जे लाइ, पंहिंजे परगिणे जे लाइ घणो कुझु कजे। पर असां गुज़िरियल 14 सालनि खां न बल्कि गुज़िरियल 20 सालनि खां इहो ॾिठो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि पंहिंजे तकनि जे अंदरि कहिड़े तरीक़े सां सोसाइटियुनि खे, बिरादरियुनि खे कहिड़े तरीक़े सां यरगमाल कयो आहे जो उन्हनि बिरादरियुनि ऐं उन्हनि बिरादरियुनि जा जेके चङा मुड़ुस आहिनि उहे पंहिंजे नौजवाननि खे उन्हनि वापसि उन ई तरफ़ वठी वञणु था चाहिनि। असां सभिनी दोस्तनि खे इहा ख़बर आहे त सिंध जे अंदरि वाज़े तौर ते इहा शइ असांखे नज़र ईंदी आहे त बंगलनि जी सियासत तमामु घणी आहे। असां वटि कोई बि सियासतदान हुजे उहो बंगले जी सियासत कंदो आहे, उन जे अंदरि वेठल जेके माण्हू हूंदा आहिनि उहे बिरादरियुनि जा चङा मुड़ुस हूंदा आहिनि ऐं जॾहिं बिरादरियुनि जे चङनि मुड़ुसनि खे समूरी शइ मिलंदी त उते उहे नौजवान जेके सोशल मीडिया ते एक्टिव आहिनि, मुमकिन आहे मुंहिंजी दिलि सां बि इहा दुआ आहे त अॻिले ईंदड़ जेका आम चूंडूं हूंदियूं उन्हनि आम चूंडुनि में इहे नौजवान पंहिंजो हिकिड़ो भरपूर तरीक़े सां किरदारु अदा कनि। असां बि उन्हनि सां गॾिजी करे इहो किरदारु अदा कंदासीं त सिंध खे हिन वक़्तु ज़रूरत आहे उन तब्दीलीअ जी जेका सियासी, समाजी ऐं मुआशरती सतह ते अचणु घुरिजे। असां उहे नौजवान जेके पढ़ियल लिखियल आहियूं, उहे नौजवान जेके जदीद टेक्नोलॉजी खे ॼाणूं था, उहे सिंध जे अंदरि उहो हिकिड़ो शऊर पैदा कनि त जेका वॾेरनि, बोतारनि ऐं इन्हनि चूंडियल नुमाइंदनि जी जेका बंगलनि जी सियासत आहे असांखे ओॾे न ॾिसणु घुरिजे, बल्कि महिनत ऐं उन खां अलावा महिनत ते ई पंहिंजो भाड़े करे असां पंहिंजो अॻिते वधूं त जीअं असांजी क़ौम जो भलो थिए। बाक़ी 2010 में जंहिं कुवत सियासी कुवत इहो कमु नाहे कयो पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन जे बावजूदि 2011 में इन्हनि असां सभिनी खे इहा ख़बर हुई त जेका इहा मौसमियाती तब्दीली सॼी दुनिया में अची रही आहे उन जो तमामु घणो नुक़सान थींदो ऐं उहो थियणो बि आहे, इन जो कातो बि लॻायो वियो।
पर अफ़सोस जो असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे कंहिं बि सियासी जमात सां हुजनि, उन्हनि कंहिं बि क़िस्म जा प्रिकॉशनरी मेजर्स न वरिता ऐं उन जो सबबु इहो थियो जो सिंध जे अंदरि मौजूदु जेका कणिक हुई उहा बि तबाह थी वई। सिंध जे अंदरि मौजूदु जेके फसलूं हुयूं इन्हनि पाणीअ सबबु उहे बि तबाह थिया। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा बि मां ॿुधायां त जेका असांखे इमदाद मिलणु घुरिजे सिंध सूबे खे बाक़ी ॿियनि 3 सूबनि खां, उहा बि असांखे उन प्रॉपर तरीक़े सां न मिली। असांजा जेके माण्हू आहिनि उहे अञा बि परेशान आहिनि, पर उन्हनि परेशानीअ जे बावजूदि बि हू इन क़िस्म जी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं असांखे हिन जेका मुश्किल जे मरहले में, मुश्किल जे घड़ीअ में असांखे पॉज़िटिव थी करे अॻिते हलणो पवंदो ऐं ईंदड़ जेका असांजे लाइ वक़्तु हूंदो उन में नौजवाननि खे अॻिते अचिणो आहे, असांखे अॻिते अचिणो आहे त जीअं अॻिते हली करे असां पंहिंजी सोसाइटी जे लाइ, असां पंहिंजे मुआशिरे जे लाइ जेका सोशो इकनॉमिक ऐं पॉलिटिकल नॉर्म्स आहिनि उन्हनि खे पैदा कयूं ऐं इहे जेके असां वटि बंगलनि जी सियासत आहे उन्हनि खे ख़तमु कयूं। हिन वक़्तु बि मां तव्हांखे ॿुधायां त बंगलनि जी सियासत जे सबबु ई जेको बि इमदादी सामान वञे थो उहो इमदादी सामान जी जेका विरछ हुई उहा सही न पई थिए। इन जे करे पाक फ़ौज जे इदारनि ऐं NDMA ऐं इन खां अलावा FBR पारां हिकिड़ो एसारो जारी कयो वियो त कंहिं बि क़िस्म जी विरछ ॿियो कोई न कंदो। पर अफ़सोस इहो आहे त असां वटि ख़ासि तौर ते सिंध में विरछ जेका इमदादी सामान जी आहे उहे बि ॿियूं ढिरियूं थियूं कनि। ऐं उहो तव्हां बि पंहिंजे इंट्रो जे अंदरि इहा ई ॻाल्हि कई त जेके टेंट आहे, इन खां अलावा खाधे पीते जूं शयूं आहिनि ऐं कपिड़ो उहो बि बोतारनि वॾेरनि जो उन्हनि जे बंगलनि ऐं उन्हनि जे गुदामनि में वञी जमा थिए थो। खोड़ सारी अहिड़ी सोशल मीडिया ते जेके आहिनि से वीडियोज़ पयूं जिन में असांखे अचे नज़र अचे थी। पर अफ़सोस असांजे माण्हुनि खे जेको हिननि आदत विझी छॾी आहे त बंगलनि जी सियासत में अचो, बंगलनि ते अचो त तव्हांजा कम थींदा। इन खां असांखे निकिरण जे लाइ जेका असांजा हिन वक़्तु नौजवान आहिनि जिन में असां बि शामिल हूं, तव्हां बि आहियो, असांजो ॿियो जेको पैनल दोस्त वेठा आहिनि उहे बि आहिनि, इन सूरत हाल खे अॻिते वधे खणी अचनि त जीअं ईंदड़ आम चूंडुनि में असांखे कम अज़ कम पंहिंजे सूबे जे लाइ, उन खां पोइ पंहिंजे मुल्क जे लाइ बहितर तरीक़े सां अॻिते अचणु घुरिजे। ऐं हीअं मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, असां हिते इस्लामाबाद में वेठा आहियूं, असां घणी शयूं ॿुधंदा आहियूं त सिंध में हीअं थो थिए, सिंध में हीअं थो थिए, सिंध में हूअं थो थिए। कंहिं हद ताईं उन्हनि जूं ॻाल्हियूं ज़रूरु सही बि हूंदियूं, पर असांखे इन्हनि समूरनि शयुनि खे ख़तमु करण जे लाइ अॻिते अचिणो पवंदो ऐं इहा जेका वॾेरकी सियासत आहे, इहा जेका बंगलनि जी सियासत आहे, इन जो ख़ात्मो आणणो पवंदो। बिल्कुलु सही था चओ जावेद सुमरो साहब, बिल्कुलु ईअं ई आहे त सिंध में हर ज़िले में अलॻि अलॻि रियासत क़ाइमु थियल आहे उन्हनि वॾेरनि जागीरदारनि जी जंहिं वटि हुकूमती कुझु इख़्तियार आहिनि, उहे हर शयूं पंहिंजे हथ में रखणु था चाहिनि। इज़हार सुमरो साहब, इहो ई सवाल अव्हां जे साम्हूं त छा इन तबाही में का बहितरी जी उम्मीद अव्हां खे बि नज़र अचे पई त ईंदड़ इलेक्शन में असां सिंध में का तब्दीली ॾिसंदासीं? उहो ज़रूरी न आहे त असां उहो सिंध असेंबली जेको आहे सभु वॾेरा हाराए वञनि, सभु नौजवान अची वञनि, को इलेक्शन में बीहण जो हिकु रिवाज जेको आहे या हिकु जेको ख़ौफ़ आहे वॾेरे जो त वॾेरे जे साम्हूं कीअं बीजे, उहो टुटणु खपे। चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि, जेके रिवायती तौर ते इलेक्शन में हिसो वठंदा पिया अचनि, इलेक्टेबल्स जेके आहिनि, उन्हनि जो मुक़ाबिलो कयो वञे पढ़ियल लिखियल नौजवाननि तरफ़ां, अव्हां खे इहा उम्मीद नज़र अचे पई? दुनिया में जेका तारीख़ आहे, इंसानी तारीख़, उहा ॿुधाए थी त हिन क़िस्म जूं जेके एक्स्ट्रा ऑर्डनरी तबाहियूं, बर्बादियूं या आफ़तूं या इवन जंगियूं, उन्हनि जे नतीजे में सोचण जो तरीक़ो बि तब्दील थी वियो आहे। माण्हुनि जो जेका आहे कारोबार ऐं रहणी कहणी, उन ते बि उन जा असर पवंदा आहिनि। त पोइ लाज़मी ॻाल्हि आहे त उन जे वोट ॾियण जी सोच ऐं इरादे ऐं पसंदि ते बि उनजो असरु ज़रूरु पवंदो। सो इन ॻाल्हि खां इनकार न आहे त हीअ जेका एॾे वॾे पैमाने ते तबाही थी आहे, जंहिंजी घणे भाङे ज़िम्मेवार उहो आहे जेका लगातार हिते सिंध में राज करे रही आहे, बिना मुक़ाबले राज करे रही आहे। इन करे उहा अकेली घणे भाङे शयुनि जी ज़िम्मेवार आहे ऐं माण्हुनि में इहो इदराक बि थियो आहे। पर थिए ईअं थो त जॾहिं इलेक्शन जो वक़्तु अचे थो त अवाम वटि, आम माण्हू वटि वोट ॾियण जे लाइ जेका चॉइस आहे उहा ॾाढी महदूद थी वई। तंहिंजे करे माण्हू खां वधीक सियासी क़ुवतुनि जी ज़िम्मेवारी थिए थी त हू सिंध में पीपुल्स पार्टी जो ॾाढो हिकिड़ो अल्टरनेट नैरेटिव ऐं इंतिहाई मज़बूत नैरेटिव साम्हूं आणे। हिते प्रॉब्लम इहो आहे त जेके पीपुल्स पार्टी जे ॾाढो अल्टरनेटिव नैरेटिव्स आहिनि, उहे बि घणे भाङे पीपुल्स पार्टी मिलंदड़ आहिनि। यानी कि तबक़ाती लिहाज़ उहे साॻे जागीरदारनि ऐं वॾेरे तबिके जा आहिनि। विचोले तबिके जा माण्हू तमामु थोरा आहिनि जेके इलेक्शन जे अमल में शामिल थियनि था। इलेक्शन विचोले तबिके जो
जे लाइ इलेक्शन नुमाइंदगी कंदड़ जेके पार्टियूं आहिनि जे लाइ बि इहे साॻा मसइला आहिनि तौर ते मसइला आहिनि जंहिंजे करे उहे असराइते नमूने पंहिंजा कैंडिडेट्स बीहारे नथा सघनि, वर्क नथा करे सघनि ऐं एतिरी मोबिलाइज़ेशन नथा करे सघनि। इन जो हल इन ॻाल्हि में आहे त जेके बि लाइक माइंडेड पार्टियूं आहिनि, इहा ॻाल्हि असां अॻु में बि कंदा रहिया आहियूं, जेके बि लाइक माइंडेड पार्टियूं आहिनि जिन जो नज़रियो सोच ऐं महवर सिंध आहे ऐं जेके सम्झनि था त सिंध ते ही जेके जागीरदार ऐं वॾेरा आहिनि इहे हिकिड़ी मुसीबत आहिनि जिन असांखे तबाही ऐं बर्बादी खां सवाइ ॿियो कुझु बि न ॾिनो आहे ऐं जेके पंहिंजे जोहर में मौक़े परस्त आहिनि जो सिंध जे के वॾी ऐं उनजे भेट में ही जेके विचले तबिके जा पार्टियूं ऐं उनजा अॻुवान आहिनि उहे घणे भाङे इश्यूज़ ते हमेशह घरवल दस्ते जो किरदारु रखनि था, प्रेशर ग्रुप तौर किरदारु रखनि था। अचो त चूंड करियूं इन्हनि ॿिन्ही मंझां उन तबिके जी जेको आम माण्हू खे वधीक वेझो आहे, जेको आम माण्हूअ जे दिलि जी ॻाल्हि करे थो ऐं जेको अशोर करे थो त आम माण्हू जे आवाज़ खे असेंबलियुनि ताईं पुॼाईंदो। उनजे लाइ करिणो ईअं पवंदो त ही जेका एनर्जी आहे इन्हनि नंढनि नंढनि ग्रुप्स ऐं पार्टियुनि जी उहा इंफरादी तौर ते ज़ाया थिए थी, जीअं लोकल बॉडीज़ में हीअं रिसेंटली थियो। तंहिंजे करे उनखे गॾु करिणो पवंदो कि हिकिड़े प्लेटफॉर्म ते उन्हनि खे गॾु थियणो पवंदो। पर हिन भेरे त इवन ॿियनि पार्टियुनि खे बि इहो नुक़्तो नज़र अची रहियो हूंदो त सभिनी पार्टियुनि जो हिकिड़ो ई नुक़्तो हुजणु घुरिजे त उन पार्टीअ खे वोट न थियणु घुरिजे जंहिं सिंध खे हथ सां वठी करे ॿोड़ियो आहे, सिंध खे हीअ तबाही ऐं बर्बादी ॾिनी आहे, जंहिं पंहिंजी इंतिज़ामी नाअहली, माशी करप्शन ऐं पंहिंजे बासर माण्हुनि जे तहफ़ुज़ वारी पॉलिसीअ तहत सिंध खे हीअ तबाही ऐं बर्बादी ॾिनी आहे। घटि में घटि इन हिकिड़े ते सभु पार्टियूं सघनि थियूं ऐं पोइ उन बुनियाद ते ईंदड़ इलेक्शन विड़ी सघनि थियूं। तंहिंखां मुमकिन थींदो त हीअ जेका जागीरदारनि, सरदारनि, वॾेरनि ऐं इलेक्टेबल्स जी पार्टी आहे जेके शिकस्त। जावेद लांघा साहब, जीअं इज़हार सोमरो ऐं जावेद सोमरो साहब ॻाल्हि कई त बिल्कुलु अपॉर्चुनिटी पैदा थी सघे थी। छा अवां ॿिन्ही पैनलिस्ट सां इत्तेफ़ाक़ कयो था या अवां इख़्तिलाफ़ कंदव त न हिन वक़्तु सिंध जो जेको यूथ आहे उहो एतिरो तयारु नाहे या पाकिस्तान पीपल्स पार्टी वधीक मज़बूत थी वई आहे जो उनखे हाराइणु मुमकिन नाहे? अवां जी छा राय आहे त इन सॼी सूरत हाल में, इन सॼी तबाही ॾिसण खां पोइ, 14 सालनि जी परफॉर्मेंस ॾिसण खां पोइ छा अवां खे लॻे थो त ईंदड़ इलेक्शन में का तब्दीली अची सघे थी? जी, मां बिल्कुलु दोस्तनि सां मुतफ़िक़ आहियां। इहो रेवोल्यूशन अंग्रेजी ख़िलाफ़ आहे त को शयूं जेके आहिनि उहे पंहिंजे सफ़र में पोइते वेंदियूं। सियासी अमल आहे, हिनखे अॻिते ई वञिणो आहे। आगाही खे, सियासत खे, माण्हुनि जी जेका नॉलेज आहे, सोच वीचार आहे, हुनखे अॻिते ई वञिणो आहे। बाक़ी डिज़ास्टर जेके आहिनि, तबाहियूं, आफ़तूं, मैनमेड हुजनि या कुदरती हुजनि, जंगूं हुजनि, उहे रीशेप कंदियूं सोसाइटी खे। दुनिया जी सॼी तारीख़ भरी पई आहे, सॼी किथे जी तारीख़ बि हुन सां भरियल आहे। बांग्लादेश जेको पाकिस्तान जो में हिसो हो, उते 60 जे आख़िर में, 60 वारे डिकेड में जेके ॿोॾूं आहियूं ऐं जेका उन्हनि तबाही मचाई, उन्हनि बंगाली माण्हुनि में पहिरियों दफ़ो जेको एहसासु पैदा कयो त उन्हनि जी मालिकी न थी सघी आहे ऐं उहे मूं वटि में मुआ आहिनि, उन्हनि खे ख़ासि खुराक न पहुचायो वियो आहे, उहे कंहिं तरजीह ते मारा। उतां हिकिड़ी महिरूमी स्टार्ट थी ऐं जंहिंजो नतीजो तव्हां 71 में ॾिठो कि कीअं उहो मुल्क टुटाणी सूरत में थियो। अहिड़ो तमामु घणा ॿिया मुआशी फैक्टर हुआ, महिरूमी हुओ, ज़बान जो मसइलो, कल्चर जो मसइलो, जियोग्राफिकल स्टैंडिंग हुन मुल्क जी हुई। पर बुनियादी तौर जेकर तव्हां हिस्ट्री में वेंदव त इन मायूसी डिज़ास्टर मां जेका बंगालियुनि खे थी, त असांजी मालिकी न थी आहे, उन जेको आहे हुनखे रीशेप कयो। सिंध में वन्यूलेट जी जेका तहरीक आहे, उनमें सिंध में जेको जियोग्राफी ते वहदत ते हमिलो थियो, तव्हां हुन में ॾिठो सिंध कीअं जेका आहे रीशेप थी। सॼी जेका अॼु असां जेका नेशनलिस्ट मूवमेंट चऊं था, प्रोग्रेसिव ऐं मॉडर्न आहे, उहा उन तहरीक मां पुठी आहे जेको सिंध जा सिमरा शाइर अदीब ऐं उन वक़्तु अवेलेबल जेके लिखण था जा अबलाइगाना जा ज़रिया उहे इस्तेमालु कया। सिंध जा शाइर शेख हयात खान की तमामु जेके वॾा शाइरनि जी लाइन आहे, पॉलिटिशियन जेके समुरा हींअर त जंहिंखे जेको क्लासिकल जेको सॼो पंहिंजो अदब था चऊं, उनजो हिकिड़ो वॾो हिसो मज़ामत जो उन दौर में सर्जियो न। इहो त सारे इंसान जेका तब्दीली न ईंदी, पर उहा तब्दीली जेका आहे उन जा मोहरिक खपनि। उहा तब्दीली जेकॾहिं एजेंट थियल ऐं भरपूर थियल आहे त एजेंट ऑफ चेंज जो लाज़मी आहे।
पीपल्स पार्टी को 4 डिबेट दी हाणे नए ने ओवरनाइट असां भाई पब नथा करे सघूं। सिंध जी जेका पॉलिटिकल लैंडस्केप हुन ते का बि रेवोल्यूशनरी पार्टी जो ओवरनाइट पैदा थियणु जेको मौजूदु ई हूंदो ऐं उहा वरी क्लास बेस्ड पार्टी हुजे, इहो बि ॾाढो ॾुखियो आहे। इन करे असांजा जेके पॉलिटिकल रियलिटीज़ आहिनि ॻाल्हाए जो उहे कैलकुलेट करणा पवंदा त उहे असां कहिड़ा आहिनि। त सिंध खे आख़िर पीपल्स पार्टी जेको मुतबादिल खपे उहा कहिड़ी पार्टी हुजे, यानी सिंध जी जेका बोर्जा उहा लिबरल डेमोक्रेटिक पार्टी बि हुजे, प्रोग्रेसिव बि हुजे ऐं जेको आहे सो 21वीं सदी सां हुन सां हमायन जी बि हुजे, सिंध जा जेके इशूज़ आहिनि उहे बि खणी हले ऐं यूथ खे बि जेको नओं यूथ पैदा थियो आहे, जेको पॉलिटिकल 2 ॾहाकनि जे गैप में पैदा थियो आहे, जिन अंतर्गत जेको आहे सियासी माहौल में न थी आहे, उन्हनि जूं लवाज़मात पूरा करे, इहे सभु मुंहिंजे ख्याल में एतिरो जल्दी न थींदा। पर हिन बोर्ड शौक़ खां पोइ निकिरण खां पोइ हिकु प्रोसेस जेको आहे उहो घणी हद ताईं शुरू थी वियो आहे ऐं शुरू थींदो। ऐं जीअं इज़ा साहिबु चयो त उन लाइ जेके रिक्वायरमेंट्स आहिनि असांखे पूरी करणी पवंदियूं। जेके लाइक माइंडेड पार्टी ग्रुप ख़्याल या हींअर जेके पाण मुरादो वॉलंटियर सिंध जे कुंड पोस्ट में निकिरी पिया आहिनि, जेका हिकिड़ी मुंहिंजे लाइ वॾी पॉज़िटिव ऐं ऑप्टिमिस्टिक उमेद आहे त नौजवाननि जा नंढड़ा नंढड़ा ग्रुप जेके पढ़िया लिखिया माण्हू फर्ज़ी तौरु पंहिंजे दोस्तनि जी सूरत में जेके निकिता आहिनि, इहो हिकिड़ो पंहिंजो नओं पॉलिटिकल फोर्स बणंदो। उनखे हाणे कहिड़ी पार्टी कीअं थी इंटीग्रेट करे इहो हिस्ट्री पवंदो। मुंहिंजो जेको ख़्यालु आहे त कंहिं बि इनकलाबी पार्टी ऐं हिन जो इंतज़ारु करण खां सवाइ सिंध में हिकिड़ो नंढड़ो जेको मॉडल तइ थियणो हुजे। घटि में घटि असां टी गहवारा नथा थी सघूं, लेनन नथा थी सघूं, जीवन शेख खलीजो साहब ऐं भुटो नथा थी सघूं। त पाड़े में केजरीवाल जो मिसाल आहे, हिकिड़ो लोअर मिडिल क्लास जो क्लार्क आहे, बैंकर आहे, सिर्फ़ु ईमानदार आहे, इंटीग्रिटी हुनजी आहे, बाकिरदार लीडरशिप पैदा करणी पवंदी ऐं जेका कंबाइन लीडरशिप हूंदी, जेका इन्हनि सभिनी जेके सिंधोस ग्रुप आहिनि, प्रोग्रेसिव ग्रुप आहिनि, जेके कुझु करणु चाहिनि था, स्टेटस खां बेज़ार आहिनि, उन्हनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते खणी अचे। मुंहिंजे ख्याल में इहो ग्रेजुअल थींदो ऐं आहिस्ते आहिस्ते थींदो, पर इहो आहे प्रोसेस जेको अंतर ॿ रास्ता आहिनि असांजे। या त पीपल्स पार्टी मुकमल तौरु रिफॉर्म थी हिकिड़ी नई मिडिल क्लास ऐं प्रो पीपल पार्टी में थींदी, या हिकिड़ो नओं फोर्स पैदा थींदो जेको हिनखे एलिमिनेट कंदो। इहा ई एवोल्यूशन आहे, इहा ई साइंस आहे। ऐं मुंहिंजे ख्याल में इहो जेको अमल आहे उहो हाणे तेज़ जेको आहे उनखे जेको एजेंट ऑफ चेंज ई कंदा। असां केतिरो स्वरूप था वठूं, असांजी जेका आहे जागरूकता केतिरी आहे ऐं असां पॉलिटिकल जेको प्लेटफॉर्म आहे केतिरो जल्दी जेको डेवलप था कयूं, उहे सभु इन ते डिपेंड थो करे। जावेद सुमरो साहब, इज़हार सुमरो साहब, जावेद लांगा साहब, अवां टिनी जी वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। नाज़रीन, पाण सिंध जी जेका सूरत हाल आहे उन ते डिस्कस पे कयोसीं, पर हिन वक़्तु सिंध में जेका सूरत हाल आहे उहा हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हथ में आहे, छाकाणि त 2010-11 खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकॾहिं कुझु करण जी विल रखे पई त उन टाइम पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकु बहितर प्लैनिंग करे सिंध के ॿीहर अहिड़ी तबाही खां बचाए पे सघी, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी कुझु बि डिलीवर न कयो। 2010-11 जी तबाही हिकु इंडिकेशन हुई पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जे लाइ त कुझु जेको बहितर करणो आहे उहो करे वठो या करे सघिजे थो, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी 11-12 सालनि खां पोइ बि उहा कुझु न करे सघी आहे। 2010 में दादू में जेका आहे तबाही आई, दादू शहर में दादू पूरो डिस्ट्रिक्ट जेको हुयो उहो मुतासिर थियो हुयो। अॼु 2022 में दादू जी साॻी सूरत हाल आहे। मतिलबु इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी कुझु बि कमु न कयो आहे। जेको दरिया खे मज़बूत करणो हुयो न कयो वियो आहे। जेके कुदरती वहकरा आहिनि दरिया जा, उन्हनि ते कब्ज़ा थियल आहिनि, उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़ाली न कराए सघी आहे। उन ते कब्ज़ा कंहिंजा आहिनि इहो बि पाकिस्तान पीपल्स पार्टी बहितर ॿुधाए सघे थी त कंहिं कंहिं कब्ज़ा कया आहिनि। ॿिए पासे LBOD ऐं RBOD बि मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ हंधा तबाहियूं मचाईंदा रहिया आहिनि। 2011 वारी ॿोॾि बरसाति वारी ॿोॾि हुई, को दरिया में पाणी कोन आयो हुयो। LBODs ऐं RBOD जेका तबाही मचाई हुई, हिन वक़्तु सूरत हाल साॻी आहे। हिकिड़े पासे दरिया तबाही पियो मचाए, ॿिए पासे LBOD ऐं RBOD ॿई तबाहियूं पिया मचाइनि। उन में न का एक्सटेंशन थी आहे। LBODs ऐं RBODs खे हिन वक़्तु ज़रूरत आहे त उनखे एक्सटेंड कयो वञे, उनखे मज़बूत कयो वञे त जीअं जेतिरी बि बरसाति पए त उहो पाणी जेको आहे उतां निकाल थी सघे। पर हिन वक़्तु अक्सर इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिन्हनि खे ॿोड़नि में LBOD ऐं RBOD जो किरदारु आहे। हिन वक़्तु दादू ज़िलो जेको आहे उहो तबाह थी चुको आहे। सेक्रेटरी जनरल गॾियल क़ौमनि जो एंटोनियो गुतरेस पाकिस्तान में आहे। उनखे अंदाज़न $50 अरब जो ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान में हिन साल इन ॿोॾि जे करे तबाही आई आहे।
जेकॾहिं पाकिस्तान खे एतिरी इमदाद मिली वेंदी त छा पाकिस्तान जेको पहिरियां ॿोॾ खां पहिरियां वारी सूरत हाल हुई उन खां 100 दफ़ा बहितर जेको आहे डेवलप थी सघे थो। पर शर्त इहा आहे त सही तरीक़े सां पैसा ख़र्च कया वञनि ऐं हक़दार ते जिन जो हक़ जेको आहे उहो पहुचणु खपे। रोड, अस्पतालूं, स्कूल सभु जेके आहिनि उहे बहितर नमूने ठही सघनि था, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त प्रोसेस में ट्रांसपेरेंसी हुजणु ज़रूरी आहे, जेका असांखे किथे बि नज़र न पई अचे। सिंध हुकूमत पाण बि कमु न पई करे, उनजे अंडर जेके कामोरा वेठा आहिनि उहे कमु न पिया कनि, AC, DC उहे कमु न पिया कनि। हिन वक़्तु पूरी सिंध जेका आहे उहा मफ़लूज बणियल आहे, पर केर बि उनजो वाली वारिस जेको आहे उहो नज़र न पियो अचे जेको सिंध जे ज़ख़्मनि ते मरहम रखे ऐं सिंध खे बहितर बणाइण जी कोशिशि करे। हिन वक़्तु सभु जेके आहिनि नज़रूं उन इमदाद ते आहिनि जेके आलमी इदारनि तरफ़ां सिंध में जेका ॿोॾ खां पोइ तबाही थी आहे उन्हनि खे हुक्मराननि खे मिलनि पियूं, उन्हनि ते सभिनी जूं नज़रूं आहिनि। पर शफ़ाफ़ ऐं ट्रांसपेरेंसी जेका आहे उहा किथे बि नज़र न पई अचे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त बहितर नमूने सां इन्हनि फंडनि खे इस्तेमालु कयो वञे। जिथां जिथां हिन वक़्तु तबाही थी आहे उन्हनि खे इम्प्रूव कयो वञे, LBOD ऐं RBOD खे बहितर कयो वञे त जीअं ईंदड़ कंहिं साल में सिंध में ॿीहर अहिड़े क़िस्म जी तबाही न अची सघे। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।